अस्सलाम वालेकुम चवां थो। वालेकुम अस्सलाम खोसा साहब। फौजिया, ही जेके हेॾा सारा ख़त तव्हां मुंहिंजे साम्हूं ॾिसो था पिया, ही उन्हनि महिरबाननि जा आहिनि जिन अव्हां जी तबियत पुछी आहे। भला हाणे अव्हां जी तबियत कीअं आहे? हाणे तबियत काफ़ी बहितर आहे, बसि हलण जहिड़ा थिया आहियूं। फौजिया, मुंहिंजे ख़्याल में ही न सिर्फ़ु असां जूं दुआऊं अव्हां सां गॾु रहियूं, पर असांजे सभिनी ॿुधंदड़नि जूं दुआऊं, लखें सिंध वासियुनि जूं दुआऊं बि अव्हां सां हुयूं। भला अव्हां इन्हनि मारूड़नि लाइ छा चवंदियूं? मुंहिंजे मौला जूं भलायूं आहिनि ऐं मारूड़नि जूं दुआऊं आहिनि। सही। जो अॼु मूं में एॾी हिमत थी आहे त हिकु दफ़ो वरी पंहिंजे ॿुधण वारनि जे साम्हूं आहियां। माशा अल्लाह। बसि मां त इहो ई पई चवां। ओह भला छा? सूरन में सड़ी अॼु आई आहियां, सूरन में सड़ी अॼु आई आहियां, जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां, जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां। बीमारी मां उथी अॼु आई आहियां, बीमारी मां उथी अॼु आई आहियां, जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां, जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां।